हिंगोर जामा ख़बरींदा लुंता खैरपुर साफ़ी इताद पारां कराची जे सीनियर साफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ऐं घोटकी जे साफ़िन मथां दाख़िल कूड़नि केसनि ख़िलाफ़ हिंगोर जाम में साफ़िन गुलाम हुसैन चांग शमन राॼपर हाकिम सहतो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम लॻायो त शहीद साफ़ी इम्तियाज़ मीर जी ॾींहं ॾिठे जो कराची जे शहर में गोलियूं हयूं वयूं। मीर इम्तियाज़ कातिलनि जी पाण निशानदही कई पर इन बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नाहे सघी। सिंध साफ़िन लाइ मक़तल गाह बणियल आहे। सिंध हुकूमत साफ़िन खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम थी वई आहे। हिननि चयो त घोटकी में साफ़िन मथां कूड़ा केस दाख़िल करे हरासा कयो पियो वञे। हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते शहीद साफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं घोटकी जे साफ़िन मथां दाख़िल केस ख़तम कया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।